अस्सलाम वालेकुम दोस्तों उस्ताद जलाल चंद जेको हो उहो इंसान मोहबत वारो इंसान हो, मोहबत जो बुखियो हो। उस्ताद जलाल चंद पंहिंजी महफ़िलुनि में चवंदो त बाबा पैसे जी बुख न आहे, उहा माना उहा पैसे वारी ॻाल्हि न आहे, बसि मोहबत जी आहे। माना मोहबत खे उस्ताद जलाल चंद जेको आहे तमामु घणो वंडियो ऐं जिथे वेंदो त मोहबत खे वंडींदो उस्ताद जलाल चंद। ऐं उस्ताद जलाल चंद जी जेका मोहबत हुई उहा रुॻो इंसाननि लाइ ऐं आम माण्हुनि लाइ न हुई ऐं पंहिंजे चाहींदड़नि जे लाइ न हुई, पर ॿारनि सां जेको तमामु घणी मोहबत कंदो ऐं पंहिंजनि बचनि सां बि तमामु घणी मोहबत कंदो। पोइ उन्हनि सां ॾाढो प्यारु कंदो ऐं जिथे महफ़िलुनि में किथे बि वेंदो दावत ते त पोइ पंहिंजे बचनि खे बि साण खयो वेंदो। जॾहिं हुते महफ़िलुनि ते पहुचंदो त पोइ पंहिंजे बचनि खे बि स्टेज ते विहारींदो त बाबा दिलबर जलाल तूं हेॾां अची वेह, कलंदर जलाल तूं हेॾां अची वेह, माशूक तूं हेॾां वेह। माना उन्हनि खे ईअं विहारींदो, रुॻो महफ़िल ॿुधाईंदो ऐं उन्हनि खे हिकिड़ो फ़न ॾींदो त बाबा तव्हां बि फ़न ॾिसो, दुनिया घुमो, जहान ॾिसो त कीअं वहे पियो, कीअं वापराए पियो ऐं जेको आहे महफ़िलूं कीअं थियूं थियनि, माण्हू कीअं था अचनि, दोस्त यार कीअं था अचनि। पोइ हुननि सां ॾाढा शफ़क़त सां पेश ईंदो उस्ताद जलाल चंद। हाणे कुझु माण्हुनि जी आदत हूंदी आहे त बाबा ॿारनि खे जेको आहे परे कंदा आहिनि, बाबा ॿारनि खे भॼायो, बसि ॿारनि खे भॼायो, पर उस्ताद जलाल चंद जी ॻाल्हि ईअं न हुई। उस्ताद जलाल चंद जी जेका मोहबत हुई ॿारनि सां आम हुई। उन्हनि ॿारनि में हुनजा पंहिंजा बचड़नि खां सवाइ ॿिया बि ॿार हुआ। माना जेको बि उस्ताद जलाल चंद खे जेको ॿार मिलंदो हुन सां ॾाढी शफ़क़त सां पेश ईंदो ऐं मोहबत सां पेश ईंदो ऐं उन सां मोहबत वंडींदो ऐं ॿारनि खे ख़र्चियूं ॾींदो, कचरियूं कंदो, उन्हनि सां हाल वाल वठंदो। त उस्ताद जलाल चंद जेके 2 शादियूं कयूं, पोइ हुननि मां जेके बचड़ा थिया वरी हुन सां ॾाढी मोहबत पियो करे, ॾाढो चाह सां नंढड़ा बचड़ा उन्हनि खे गॾु खयो पियो, घुमाए पियो, फिराए पियो ऐं दोस्त यारनि सां गॾु जॾहिं वेहे पियो त वरी उताक ते वरी ॿार अचनि पिया नंढड़ा, वरी ॿार अचनि त वरी हुननि खे ॾाढो शफ़ीक़ माना मोहबत करे पियो हुन सां। ऐं उस्ताद जलाल चंद जी आदत हुई जॾहिं पाण वेहंदो त पंहिंजे बचड़नि खे वरी सॾु कंदो महफ़िल में, त कलंदर जलाल खे सॾु करे पाण सां गॾु विहारींदो, दिलबर जलाल खे सॾु करे पाण सां विहारींदो ऐं हुननि खे मोहबतूं ॾींदो। ऐं उस्ताद जलाल चंद जी जॾहिं का दिलि वारी कचहरी जेका थी हुई, दिलि वारी महफ़िल, त उन में पंहिंजे बचड़नि खे माना हुन सां गॾु शरीक कयईं। पोइ उते जानड़ चंद जी जेका शाइरी वारी महफ़िल थी, पोइ उस्ताद त वेठो, पर उस्ताद पंहिंजा बचड़नि खे बि विहारियो गॾु त बाबा वेहो, ॿुधो ॾिसो छा था चवनि सूफ़ी ऐं कचरियूं कहिड़ियूं थियूं हलनि। उस्ताद जलाल चंद जेका मोहबत कई त उहा कंहिं बि मोहबत न कई। माना एॾो वॾो आर्टिस्ट, एॾे वॾे पाए जो आर्टिस्ट, माना हुनजी जेका शोहरत हुई माना सम्झो माना सिज वांगुरु हुई, एॾी शोहरत मथे आफ़ताब ताईं, माना हुनजी जेका शोहरत। पर हुनजी जेका आम माण्हुनि सां उथ वेह, सफ़ा माना सादड़ी तबियत वारो माण्हू ऐं एतिरे क़दुरु जो ॿारनि सां बि हुनजी ओतिरी माना शफ़क़त, ओतिरी मोहबत, ओतिरो ई अख़लाक़, ओतिरो ई किरदार सां, ओतिरी गुफ़्तगू ऐं हुननि सां बि वेही कचरियूं करे, ओतिरे ई क़दुरु कचरियूं करे, ॿारनि सां बि ओड़ियूं मोहबतूं वंडे। हाणे इहा उस्ताद जलाल चंद जी जेका मोहबत हुई, चाहत हुई। उस्ताद जलाल चंद जेको आहे मोहबत जो बुखियो हो, चाहत जो बुखियो हो। दोस्तो उस्ताद जलाल चंद जी जेका प्यार ऐं मोहबत जेका ॿारनि सां ऐं सुठो सलूक, इहो मशहूरु हो तमामु घणो। अॼु बि तव्हांजे हुनजे बचड़नि खां पुछा कंदो त भाउ उस्ताद जलाल चंद तव्हां सां नंढी वेब में कीअं पेश ईंदो, त हू तव्हांखे पाण ॿुधाईंदा त बाबा उस्ताद जलाल चंद जेको केतिरो बहितरीनु जेको पीउ हो, उन पीउ जो किरदारु अदा कयो। फ़नकार त हो, पर हुन पंहिंजे जेको आहे ॿारनि जो जेको हक़ु उहो बि पूरो पूरो अदा कयो। हुननि खे ॿारनि खे ॾाढो शफ़ीक़ थी हुन सां माना प्यारु कयईं, ॿारनि खे पढ़ाई कराईं, दिलबर जलाल खे माना स्कूल में दाख़िल कराईं, पोइ हुनखे बस्ता हेॾां बैगूं वठी ॾेई,
माना हुनखे जेके यूनिफॉर्म वठी ॾेई त बाबा तव्हां पढ़ाई ते वञो, माशूक जलाल खे बि ईअं पढ़ाई। त माना हुन हर ॻाल्हि जो हुननि जो ख़्यालु कयो, कपिड़े लटे जो बाबा ही कपिड़ा साफ़ पाए घुमो, सुठा कपिड़ा पाए घुमो, माना हर ॻाल्हि जो ख़्यालु कंदो। ऐं कचहरियुनि में वेहंदो त बि हुननि खे साण खणी हंज में विहारींदो, बाबा हिते वेह मुंहिंजी हंज में वेह। पाण ईअं वेठो हूंदो त पोइ बि हुन ॿारनि खे जेको आहे पंहिंजे पासे में विहारींदो ऐं हुन सां ॿाराणी कचहरियूं कंदो उस्ताद जलाल चंद जो। इहा उस्ताद जलाल चंद जी माना सादगी वारी तबियत हुई, प्यार वारी मोहबत वारी तबियत हुई, जेका हर कंहिंखे माना पंहिंजो करे छॾंदी हुई, मानूस करे छॾंदी हुई। उस्ताद जलाल चंद जो माना अहिड़ी तबियत जो मालिक हो, तमामु भली तबियत जो मालिक हो, सुठी तबियत जो मालिक हो। ऐं अहिड़ा इंसान जेके न रोज़ रोज़ पैदा न थींदा आहिनि, उस्ताद जलाल चंद जहिड़ा। ऐं अॼु जेको आहे उन जी जेका साॻी तबियत, साॻी माना ॻाल्हि उहा हुनजे बचड़नि में आहे। हाणे कलंदर बख़्श जलाल जेको आहे उहो बि माना ओतिरो ई शफ़ीक़, ओतिरो मोहबत वारो, ओतिरो अख़लाक, ओतिरो ई गुफ़्तगू वारो, कचहरियुनि वारो मोर, माना अहिड़ो शफ़ीक़ इंसानु आहे। ऐं दिलबर जलाल बि ओड़ो ई, माना छो जो वालिद जो जेको पीउ जूं ॻाल्हियूं साॻियूं वरी औलाद में बि वेंदियूं आहिनि न, आदतूं सभु कुझु। हाणे दिलबर जलाल बि ओड़ो ई साॻियो शफ़ीक़, मोहबत ऐं प्यार वारो। ऐं माशूक जलाल बि साॻी तबियत वारो। ऐं शहज़ाद बि वरी जेको आहे उहो हुननि जो पोटो आहे, कलंदर जो जेको पुटु आहे, पर साॻी तबियत वारो, मोहबत वारो, प्यार वारो, अख़लाक वारो। हाणे इहा जेका तरबियत आहे इहा उस्ताद जलाल चंद जो हिननि खे मिली, छो जो उस्ताद जलाल चंद हिननि खे बालकपण खां वठी हिननि जी तरबियत कई, हिननि खे साण विहारियो, मोहबतूं ॾिनियूं। हाणे हुननि जे ज़हन में उहे ॻाल्हियूं नक्श थी वियूं न ॿारनि जे, त बाबा अॻिते हली छा करिणो आहे। पोइ अॻिते हली जेके न उहे बि हाणे उहे माना निर्वार थियनि पिया ऐं उस्ताद जलाल चंद वारी जेको सिकूं लाहिनि पिया ऐं जिथे वञनि पिया त उहे माहौल खे महकाइनि पिया, ख़ुशबू फैलाइनि पिया, जो उस्ताद जलाल चंद वारो साॻियूं जेके अदाऊं जेके उहे फैलाइनि पिया। ऐं हर जॻह ते उस्ताद जलाल चंद जे करे मक़बूल थियनि पिया ऐं अवाम उन्हनि खे चाहे पई, सिंधी माण्हू उन सां मोहबत कनि पिया जहिड़ी उस्ताद जलाल चंद सां मोहबत कनि पिया। ऐं इहा मोहबत जेका आहे उस्ताद जलाल चंद जेको आहे हुननि जे दिलि में माना घर करे ठाहे वियो, मोहबत पैदा करे वियो, मोहबत जेका अॼु मिली रही आहे। दोस्तो पंहिंजे बचनि सां प्यारु कयो, मोहबत कयो, इश्क कयो ऐं पंहिंजे बचनि सां चाहत कयो ऐं उनखे भर में विहारियो, उन सां ॻाल्हियूं कयो, उन्हनि खे वक़्तु ॾियो, जीअं उस्ताद जलाल चंद पंहिंजे बचनि खे वक़्तु ॾेई वियो ऐं उन्हनि जी तरबियत करे वियो। दोस्तो मां उमेदु थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं असांजी चैनल खे जेको आहे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।